पैदा कई, इहा पोइ अनुभव जी ॻाल्हि थी, इहा विज्ञान जी ॻाल्हि थी। ॿुधणु अलॻि शइ आहे, उन प्रकट कई। चओ हरे राम, सम्झो था न? त उन हासिल कयो त असां केवल इन महिल जानकारी था वठूं, श्रवण था कयूं, उहो अनुभव थी वञे, इहा ॾाढी ऊचे दर्जे जी ॻाल्हि। और जिनखे अनुभव थियो त उहे ब्रह्मज्ञानी थी, महात्मा थी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। उन्हनि खे छा लॻंदो आहे? भॻवान चवनि था उन्हनि खे माई मां नज़र ईंदो आहे। छो जो माया जो अर्थ आहे मां या यानी ना, जेको ना या यानी ही, जेकी ना आहे उन जो नालो आहे, जेकी आहे ई कोन पर नज़र बि अचे थी, उन जो नालो माया। और जेको आहे सदा खां आहे, हाणे बि आहे, सदा हूंदो पर नज़र नथो अचे, उहो परम तत्व आहे। त ज्ञान जे अनुभव खां पहिरियों असांखे माया नज़र ईंदी आहे, भॻवान नज़र न ईंदा। पर लेकिन जॾहिं अनुभव थी वेंदो आहे त पोइ असल प्रकट थींदो आहे, नकल गाए। पोइ माया नज़र न ईंदी आहे, केवल भॻवान ई भॻवान नज़र ईंदो आहे। सुपने में केवल सपनो नज़र ईंदो आहे, हा न? ईअं सम्झो जेको बि आहे, सुपने जो कोई माई बाप कोन्हे। केॾी महिल उते तव्हां हरिद्वार पहुची वेंदो त केॾी महिल चकरभाटा पहुची वेंदो, हा न? केॾी महिल उते खेॾो था पिया त केॾी महिल कुझु असां खाऊं था पिया, भोजन था कयूं, कुझु बेसिक कयो। लेकिन जेॾी महिल जाॻंदा आहियूं त सभु पतो पइजी वेंदो आहे सपनो। लेकिन जेॾी महिल सपनो ॾिसंदा आहियूं ओॾी महिल पतो न हूंदो आहे कि सपनो, ओॾी महिल थोरी पतो हूंदो आहे। सपनो ॾिसण महिल पतो पइजी वञे सपनो आहे त पोइ सपने जा भव बि न थियनि, प्रलोभन बि न अचनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तॾहिं त रामायण चए थी सोई जाने जे देह जनाए। ये ब्रह्म ज्ञान कंहिंखे मिलंदो प्रभु? जंहिंखे तव्हां ॼाणत तुम्हें हो जाए, सम्झी करे उहो बि तुंहिंजो ई स्वरूप बणिजी वेंदो। भॻवान चवनि था मुंहिंजी टिनि गुणनि वारी माया सभु प्राणियुनि जी जूण आहे, गर्भ धारण करण जो स्थान आहे। मां उन जूण में चेतन रूप विझ जी स्थापना कंदो आहियां। उन जड़ ऐं चेतन जे मिलण सां सभिनी प्राणियुनि जी उत्पत्ति थींदी आहे। हे अर्जुन, तरह तरह जी सभु जोड़नि में जेतिरा शरीर पैदा थींदा आहिनि उन्हनि सभिनी जी गर्भ धारण करण वारी टिनि गुणनि वारी माया माता आहे ऐं बीज जी स्थापना करण वारो मां पिता आहे। जे गृहस्थ में परिवार में माता पिता थींदा आहिनि, ॿारनि जा जनमदाता, तहिड़ी तरह सां हीअ प्रकृति, हीअ दुनिया जेकी आहे सम्झो हीअ प्रकृति माता जो रूप आहे ऐं असांखे भॻवान पिता जे रूप में। चओ हरे राम। इस तक तव्हां ॿुधी चुका। हाणे भक्तेश्वर, हाणे भगवान चवनि था हे अर्जुन, सतो गुण, रजो गुण ऐं तमो गुण, ये टई गुण हिन अविनाशी जीवात्मा के शरीर में ॿधंदा आहिनि। हे निष्पाप, उन्हनि टिनी गुणनि में सोझरो करण वारो निर्विकार सतो गुण त निर्मल हुजण जे करे सुख ऐं ज्ञान जे अभिमान सां ॿधंदो आहे। इन जो बि अर्थ तव्हांखे ॿुधायोसीं त सतगुण त ॾाढो सुठो आहे, करणु ई खपे। सतगुण यानी सुठा कम, सत्संग करणु, अध्ययन करणु, भजन करणु, कीर्तन करणु, सेवा करणु, पहल करणु, धर्म जा कर्म करणु, पुण्य करणु, दान करणु, शुभ वीचार करणु, करुणा करणु, दया करणु, जेकी बि सुठी ॻाल्हियूं सभु सतो गुण ज़रूरु करणु खपनि। लेकिन इन जो अभिमान कंदासीं त असां ॿधी वेंदासीं, इन जो घमंड कंदासीं, अहंकार कंदासीं त असां ॿधिजी वेंदासीं। सतगुण जा लाभ मिलंदा संसारिक, लेकिन उहो ज्ञान, उहो परम तत्व न मिलंदो। इन करे चवंदा आहिनि कॾहिं बि अभिमान न कयो, कंहिंजी बि बुराई न ॿुधो, न चओ, न ॾिसो। ईअं न थी सुठो कमु करे ॿियनि खे बुरो सम्झणु लॻो।
चओ हरे राम। सुख सां कई बार असां हुनजो सुख वठणु चाहींदा आहियूं, सत्संग जो सुख वठणु चाहींदा आहियूं। कननि सां वाह छा त संगीत बढ़िया आहे, छा त ही बढ़िया साज केॾा बढ़िया था हलनि, ही गायक केॾो बढ़िया अथव। पोइ असांजो जेको भाव भॻवान जी तरफ़ ॾियण वारो उहो असां काॾे मनोरंजन में जोड़े छॾियोसीं। इहो बि भटकाइण वारो कमु आहे भाई। साज ताल मृदंग उपंग इहे सभु भॻवान जे भक्तीअ सां जोड़ण जे लाइ, न कि तोड़ण जे लाइ। त असां सुख वठणु चाहींदा आहियूं त भटकंदा आहियूं। चओ हरे राम। जे कोई माण्हू ध्यानु थो करे, रोज़ ध्यान में पोइ धीरे धीरे मन लॻे थो, आनंद थो अचे, त उनखे मौज थी अचे, त मौज वठणु शुरू कंदो त ध्यान में अॻिते वधंदो। मौज जे तरफ़ ध्यानु न ॾे, भॻवान जी तरफ़ ई ध्यानु ॾे। अञा मूंखे भॻवान न मिलिया, अञा दर्शन न थिए। चओ हरे राम। जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरि हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। भगवान चवंता हे अर्जुन, राग रूप रजो गुण खे कामना ऐं मोह खां पैदा थियनि था। जेको रजो गुण आहे, रज वैसे भी चइबो आहे धूल खे, इहो इच्छाउनि सां ऐं मोह सां पैदा थियनि। इच्छाऊं जेतिरी वधीक हूंदियूं ओतिरो असां धूल में मिलंदा वेंदासीं, जेतिरो मोह वधीक थींदो ओतिरो खाक में मिलंदासीं। उहे जीवात्मा खे कर्मनि ऐं उनजे फल सां, उनजे मोह सां ॿधंदो आहे। ये भी करूं मैं वो भी करूं, लोभ ईंदो आहे, हे करण सां हे मिलंदो, ऐं पोइ पतो त सभिनि खे आहे कि सभु छॾिजी वेंदो। चओ हरे राम। हाणे तव्हां समाचार ॾिठो हूंदो, 126 साले जा स्वामी शिवानंद महाराज, जेके असांजे भारत जा सभिनि खां वॾी उमिरि वारा आहिनि, जेके 1896 में जनम वरितो। उन खां जेॾीमहिल इंटरव्यू वरितो त उहे चवनि पिया अंग्रेजीअ में, भाई डोंट डिजायर नो डिजीज़, इच्छा न कयो बीमारी बि न थी, न कामनाऊं कयो न बीमार थियो, कोई इच्छा न रखो। चवनि था मां जॾहिं को होश संभालियो आहे 126 साले में 2 बार मिठाई खाधी आहे, 2 बार मिठाई खाधी आहे, मतिलबु खाराई वई आहे। असां जेसि ताईं मिठो न खाऊं त रोटी अंदरि न वञे। पहिरियों मिठाई किथे आहे, थाली खणी उछले छॾियो, मिठो कोन्हे, वरी रखियलु मिठो, माण्हू आया केरु आहे ईअं सम्झी रखियो अथव। वञ जल्दी वठी आ, बढ़िया बढ़िया ताज़ी मिठाई वञी करे। हरे राम। चवनि था पिया कि मां केवल सेंधो नमक विझी करे भोजन खाईंदो आहियां, उबरियल नो आयल, ओनली बार। उथंदो आहे 3 बजे। 126 साल में 3 घंटा उहे 1 कलाक पंहिंजो वॉक कंदा आहिनि ऐं पोइ योगा कंदा आहिनि, वरी पूजा कंदा आहिनि। हिन महिल बि उन्हनि खे जड़ियूं पातल आहे। चओ हरे राम। त 3 घंटा हिन महिल बि कंदा आहिनि उहे। चओ जय श्री कृष्ण। त पुछियोसि भाई अॼु जे युवा समाज खे तव्हां कहिड़ो संदेश ॾींदव त उहे कीअं स्वस्थ रहनि, उन्हनि खे तव्हां डेली रूटीन ॿुधायो, पंहिंजी दिनचर्या ॿुधायो, छा छा कंदा आहियो। त उन ॾाढो सुंदर जवाबु ॾिनो पंहिंजे बंगाली कहिड़ी भाषा में। उन्हनि चयो मां चई करे तव्हांखे छो ॿुधायां, तव्हां मूंखे ॾिसी करे मोकिलियो, मां छा चवां तव्हांखे, जेको मां कयां थो तव्हां कयो, तव्हां मूंखे ॾिसी करे खणी वठो। भई मां 3 बजे उथां पोइ 3-4 बजे तव्हां बि उथी वञो। मां हिन उमिरि में 3 घंटा कयां थो, और 3 खां 6 त कोई वॾो टाइम न आहे। कई महापुरुष उथंदा ई 8 बजे 7-8। हाँ उन्हनि त ॿ ॾींहं गवाए छॾिया, जेके 8 बजे उथनि। कभी कभार ठीकु आहे भाई, बाक़ी रोज़ त साथ संगत जी ऐं भोजन असां चवंदा आहियूं मिर्च कोन्हनि त रोटी न थी वञे। छा गरम मसाला बि न विधा थिए, मैगी मसाला बि न विधा थिए, कीअं अलॻि सां मसाला विझण में थोरो चटको त हणे थियण में, बढ़िया तड़को त हणे। पोइ चवनि था केवल भाई सेंधो नमक विझी खाईंदा। इन जो अर्थ इहो न आहे
ठीक है भाई असां खाऊं ही न बिल्कुलु छॾे छॾियो, यानी स्वाद खां दूर रहो, स्वाद जे लाइ जीवन न रहो। यानी जो सार इहो त जेतिरो जेतिरो असां शरीर जे सुखनि खां असां दूर थींदा आहियूं ओतिरो असांजो जीवन स्वस्थ थिए। चओ हरे राम। सादगीअ में सरलता में साईं जो वास आहे। त भॻवान चवनि था कामनाऊं ख़राबु, मोह ॾाढो ख़राबु आहे, ये बधी शरीर है जीवात्मा। हे अर्जुन, सब अभिमानी देह धारण के मोहन वाले तमोगुण के अज्ञान खां पैदा थियनि। हाणे टियों गुण कहिड़ो आहे? सतो रजो तमो। तमो काथों पैदा थींदो आहे? अज्ञान में। तमोगुण अज्ञान मां पैदा थियनि जा उहो इन जीवात्मा खे अजाए कर्मनि, आलस में ऐं निंड सां ॿधी छॾींदो आहे। चओ हरे राम। अहिड़ो भयंकर अज्ञान में भरियल हुओ, ज्ञान जी ॻाल्हि ॿुधंदो त विरोध कंदो, चई सभु फालतू ॻाल्हि। उथंदो बि त अधु घंटे में पूरो कमु थी वञे, सनानु पाणी त हाली त अधु घंटो वेठो ई हूंदो, हेॾे ॾिसंदो होॾे ॾिसंदो, ॿिए कमु कंदो, ॻाल्हाईंदो, कहिड़ी तकड़ आहे, कमु करे था वठूं। ईअं करे उनजे कम में आलस थींदो वेंदो आहे। निंड पूरी बि थी वेंदी त पलंग न छॾींदो, हाली पियो हूंदो। चओ जय श्री कृष्ण। इहो भयंकर रोग आहे, इहो आलस, इहो तमो आहे। तॾहिं कई माण्हू पंहिंजे जीवन जी पंहिंजी लाइफ स्टाइल टाइम टेबल ठाहे हलंदा आहिनि। भई ठीकु आहे 7 घंटा निंड थी त 7 घंटा निंड, निंड जे पोयों 12 घंटा छो लॻाए? 7 कलाक निंड, भई कलाक ही करिणो आहे त उहो कमु करिणो आहे, 2 कलाक ही कमु करिणो आहे त पोइ वरी करिणो आहे। ठीकु आहे, आराम खपे, कलाक आराम बि जोड़े छॾियो। इन तरह सां पंहिंजे मथां अनुशासन रखण सां तमो गुण खां बची था सघो, पंहिंजे मथां डिसिप्लिन कान। पर वरी उन ते माण्हू अमल करे न करे त पंहिंजे मथां पनिशमेंट बि रखे, सम्झो था? हा न, भई मां हे कमु न कयो त हुनजे बदिले मूंखे 2 माला करणी आहे या मूंखे इहा सेवा करणी आहे। श्री कृष्ण गोविंद। असांजो हिकिड़ो दोस्त सुबुह जो चवंदो मां हुनखे बि करे उथंदुमि दरबार में, अरे छो न आयो, देरि थी वई। पोइ उन वरी पंहिंजे मथां पनिशमेंट रखी, सजा रखी। जंहिं ॾींहुं सुबुह जो न उथियुमि त पोइ डेरनि ॿुधनि भई मां रोटियूं न खायूं। चओ हरे राम। पोइ कॾहिं कॾहिं मन खे झटको लॻंदो आहे, पहिरां बुख मरंदे ते खां उथि जल्दी, थोरो सवेल उथ, सनानु कर, बुख त मरणो पोइ सॼो ॾींहुं। तो मम्मी रोटी ॾेसि त दुकान ते वञी खाए न, ॿारनि खे खाराए छॾ। हाणे वीचारे करण जो कयो त भोजन काॾे वञे? चओ जय श्री कृष्ण। पर जेसि ताईं पको इरादो न आहे तेसि ताईं बदलाव न ईंदो आहे। चओ हरे राम। हिकिड़े माण्हूअ जो मंगलू राम जो कार में एक्सीडेंट थियो। तो भाई जो एक्सीडेंट के थियो, बालक मंडी जब ॿुधायो असांखे कि साईं गाॾी पे 120 स्पीड हो कि वीचारो साम्हूं अचे पियो साइकिल वारो भाई। मां चयो अञा त परते आहे, हाली त गाॾी हलंदी। गाॾी अॻिते आई, मां अञा केरु ब्रेक ॾे, अञा त वीचारो 100 कदम परते आहे। धीरे धीरे एक्सीलेटर छॾियो त 100 जी स्पीड पहुची वई। अञा ॾिसां थो साम्हूं पहुची वियो, वरी चए मां हाणे ब्रेक ॾे, केरु ब्रेक ॾे, माना पाण किनारो खणी वठे। वरी जो साम्हूं आयो त जॻह बचसि कोन, वीचारो टकराए वियो। साइकिल जा त बचाव अलॻि अलॻि हिसा थिया, माण्हू बचियो थोरी चोट न। चओ हरे राम। हाणे अहिड़ा आलसी माण्हू जो गाॾी हलाईंदा त पोइ छा थींदो माण्हू, ॿियनि जी जान ख़तरे में थी वेंदी। श्री कृष्ण गोविंद। हिकिड़ो वरी मंगलू राम आयो, संतनि जे चरणनि ते मथो टेके, बाबा मुंहिंजे दिलि जी हिकिड़ी तमन्ना आहे। कहिड़ी? चई बाबा तव्हां आशीर्वाद ॾियो पूरी थी। अरे भाई कहिड़ी ॿुधाईंदे? चई बाबा तव्हां मूंसां बगल में कार में वेठा आहियो ऐं मां 140 जी स्पीड ते कार हलाई। सुठी ॻाल्हि आहे, कॾहिं हलबो घुमण? चई न, कामना बि आहे। कहिड़ी? कि कुते मूंखे अटैक वञे, मां गुज़ारे वञा। असां बगल में वेठा हुजूं, तोखे अटैक वञे त सोचे असांजो छा थींदो, उहो बि न सोच। अब तो गुज़ारे वञे, वेंदे वेंदे असांखे बि खणंदो वेंदे, छा मथे? इहे तूं कहिड़ी आशीर्वाद थो करे पियो? अरे राम।
अटकू रामा जी बाबा मूंखे भी आशीर्वाद दे, मां खूब सेवा कयो, सेवा कयो फलो फूलो कि न सेवा क्या मटको भरे अचाऊं किरी पिया उते ही प्राण निकिरी वञे, न पुलिस असांखे अंदर करे, तूं मटको भर उते असां वटि अची किर, चओ हरे राम, अंधेर थी भाई। त ही तमस सब इन्हनि खां बचणु खपे। भगवान चवनि था कि तमोगुण ॾाढो ख़तरनाक भाई, आलस ॾियण वारो, ये ऊंधा ख्याल तमोगुण में ईंदा। भगवान चवनि था पैदा ई अज्ञान खां थियल आहे, त माण्हू फालतू कर्म कंदो, ताश खेॾंदो बढ़िया, या व्यर्थ ॻाल्हाईंदो, व्यर्थ जा कम कंदो, टीवी मोबाइल में असली कम न कंदो जेको करिणो आहे। छो त हे अर्जुन सतो गुण सुख में लॻाईंदो आहे, रजो गुण कर्म में लॻाईंदो आहे, ऐं तमो गुण ज्ञान खे ढके अजाए कर्मनि में लॻाईंदो आहे, फालतू कर्मनि में। त जेॾी महिल असां बिना कंहिं मतलब जो कम कयूं, रजो गुण भी न, पैसनि वारो भी न, ईअं ई व्यर्थ जा, त सम्झिजो मां हिन महिल कहिड़े गुण में आहियां, तमो गुण में। जंहिं महिल लोभ लालच जा कम कयो, भगवान यादि न हुजे, त सम्झिजो मां रजो गुण में आहियां। जंहिं महिल वेही करे सत्संग भजन था कयो, गीता जो अर्थ था ॿुधो, त सम्झिजो कंहिंमें हरे राम